चेयरमैन रज़ा रब्बानी जी सदारत हेठि सेनेट जो इजलास थियो, जिते अटॉर्नी जनरल अशतर ओसाफ सेनेटरनि खे कलभूषण जे केस ते इन कैमरा आगाही ॾिनी। इजलास दौरान सेनेटरनि अटॉर्नी जनरल खां पुछाणो कयो त कलभूषण केस खटण जो केतिरो इम्कान आहे। उन ते अटॉर्नी जनरल जवाबु ॾींदे चयो त केस खटण बाबति कुझु चवण वक़्त खां अॻु हूंदो। हू भारत खां केस खटण जी पूरी कोशिश कंदा। अटॉर्नी जनरल सेनेटरनि खे आगाही ॾिनी त कलभूषण जो केस क़ौमी सलामती जो मामिलो आहे। हुन चयो त संदन वकील खावर कुरैशी केस बहितर अंदाज़ में पेश कयो, जंहिं ते आलमी अदालत पाकिस्तानी दलील तस्लीम कया आहिनि। अॻिते बि खावर कुरैशी ई केस जी पैरवी कंदो। सेनेटरनि अटॉर्नी जनरल खां सवाल कयो त अव्हां पाण केस जी पैरवी छो नथा करियो, जंहिं ते अटॉर्नी जनरल चयो त अपील लाइ पहिरीं पेशी ते वेंदड़ वकील खावर कुरैशी ई पेश थींदो। अटॉर्नी जनरल अशतर ओसाफ ॿुधायो त ईंदड़ ॿुधणी ते हू पाण बि कानूनी टीम सां गॾु आलमी अदालत में पेश थींदो। अटॉर्नी जनरल जी ब्रीफिंग बाद सेनेट चेयरमैन रज़ा रब्बानी वज़ीरनि जी गैर हाज़िरी ते कावड़ जो इज़हार कंदे चयो त मुल्क में आदमशुमारी बाबति बहिरान वारी सूरत हाल आहे। हुन चयो त ॻणप खाते जे मुमलिकती वज़ीर ऐं तवानाई वारो वज़ीर मोकलियुनि ते परॾे वियल आहिनि। छा हुकूमत परॾे मां हलाई पई वञे? संदसि चवणु हो त अॼोके इजलास में साइबर क्राइम ते अमल बाबति रिपोर्ट पेश थियणी हुई, पर खाते जो वज़ीर बि इजलास में मौजूदु नाहे। रज़ा रब्बानी चयो त हुकूमत खे ऐवान हलाइण में का दिलचस्पी नाहे। सेनेट चेयरमैन रज़ा रब्बानी वज़ीरनि जी गैर हाज़िरी ते एहतजाजनि इजलास जी कार्रवाई अणॼातल मुदे ताईं मुलतवी करे छॾी।